अठ काठियो कम करण, ॾुखियो ऐं पेचीदो कमु करणु, हिक ई ॾींहं में ॿिनि इम्तिहाननि जी तयारी करण अठ काठियो कमु आहे। अठ सठा करण, रिथूं रिथणु, हुन जे अचण लाइ मूं केॾा न अठ सठा कया, पर सभु अजाया विया जो हू आयो ई कोन। अटकल हलाइण, हिरफत खां कमु वठणु, चङी अटकल हलाए पुलिस वारे खां जिंद आज़ाद कराए, न त पिया थाणे ते धिका खाऊं हा। अटे मां वार कढणु, चङीअ तरह सां जाचणु, तोखे त कंहिंजो कमु वणंदो ई कोन, तोखे त अटे मां वार कढण जी आदत पइजी वई आहे। अटे में लूणु, थोरे अंदाज़ में, हिंदुस्तान में सिंधी एतिरा थोरा आहिनि ॼण अटे में लूणु। अटे जो नक हुअणु, लॼ शर्म न हुअणु, जंहिंखे अटे जो नक हूंदो तंहिं ते कहिड़ो असरु थींदो। अटो ॿधी पुठियां पवणु, को कमु करण लाइ पूरी कोशिश करणु, रुॻो ॻाल्हियुनि करण मां कुझु न थींदो। अटो ॿधी पुठियां पइबो त कमु ज़रूरु पूरो थींदो। अटो खुटणु, मुहताज थियणु, मुंहिंजो अटो थोरो ई खुटो आहे जो नौकरीअ लाइ संदसि दर ते धिका खां। अटो ख़राबु थियणु, बुरो हाल थियणु, रुली रुली हिन वीचारे जो त अटो ई ख़राबु थी वियो आहे। हुन जे पुट खे किथे बि दाख़िला नथी मिले। अथो मथो न हुअणु, अकीचार बेहद या बेहिसाब, बरसाति में एतिरा त जीत थींदा आहिनि जिन जो को अथो मथो ई कोन हूंदो आहे। अखरनि में अरणु, ॻाल्हि जे मतिलब खे सम्झण बदिरां लफ़्ज़नि में उलझी पवणु, जेके अखड़नि मंझि अड़िया से इश्क जी चाढ़ी मूर न चढ़िया। अखो पाइणु, चांवर ऐं खंडु चपटी ऐं कुझु सेसा वहंदड़ पाणी में विझणु। सिंधी ज़ालूं पंहिंजे पतीअ ऐं औलाद जी आवरजा ऐं सुख लाइ दरिया में अखो पाईंदियूं आहिनि। अखि अटकाइणु, प्यार करणु, कंहिंसां अखि अटकाइणु आहे सवलो, पर प्यार निभाइणु ॾुखियो कमु आहे। अखि उथणु, अखि ॻाढ़ी थियण जी बीमारी थियणु, ओचितो मुंहिंजी अखि उथी पई आहे ऐं ॾाढो सूर थी पियो आहे। अखि बचाइणु, शर्म खां कंधु हेठि करणु, एॾो त माण्हुनि खे ठगियो अथई जो हाणे माण्हुनि खां अखि बचाए पियो हले। अखि बुरी करणु, नियत बद करणु या ख़राबु इरादो हुअणु, ॿिए जे माल ॾांहुं बुरी अखि रखणु न जुगाए। अखि ॿूट करणु, ॾिठो अणॾिठो करणु, हू ॾिसे बि सभु कुझु पियो त छा पियो वहे वापरे, पर माइटु सम्झी अखि ॿूट करे वेठो आहे। अखि पटणु, ख़बरदार थियणु, मुल्क में रिश्वतखोरी एतिरी वधियल आहे जो हाणे बि अखि न पटिबी त पोइ अलाए छा थींदो। अखि भञणु, हिकु अखि बंदि करे लिकल इशारो करणु, छोकिरे जे अखि भञण ते छोकिरीअ कावड़ में छोकिरे खे चमाट हणी कढी। अखि भरे निहारणु, सिक सां ॾिसणु, घणनि ॾींहंनि खां पोइ पुट खे ॾिसी माणस अखि भरे खेसि निहारींदी रही। अखि टेट करणु, अटकल सां ॾिसणु, अहिड़ो त चालाक आहे जो अखि टेट करे सॼो राज़ सम्झी वरितई। अखि खणी न सघणु, लॼी थियणु, हुन मूंखे एतिरो त दोखो ॾिनो आहे जो हाणे मुंहिंजे अॻियां अखि खणी नथो सघे। अखि खुलणु, सुजाॻ थियणु या सावधान थियणु, हाणे अखि खुली अथमि ऐं सम्झो अथमि त तमाक जो वाहिपो केतिरो न नुक़सानकार आहे। अखि खे पटी ॿधणु, ग़लति कम खे थींदो ॾिसी नज़र अंदाज़ करणु, बदमाश हर रोज़ ज़ुल्म करे रहिया आहिनि, पर तव्हीं
अख खे पटी ॿधी वेठा आहियो। अख फड़कण या फरण। सुठे या ख़राब थियण जो अंदेशो थियण। अख थी फड़के, शाल ईश्वर महर करे। अख फेरण। वास्तो न रखण। घणो पैसो कमायो अथई त पंहिंजनि खां बि अख फेरे छॾी अथई। अख फेराइण। चौधारी नज़र डोराइण। अख फेराए ॾिस त दुनिया में छा पियो वहे वापरे। अख ॾेखारण। गुस्से सां ॾिसण। अख ॾेखारीमांसि त हिकदमि माठ थी वियो, न त पे बेहूदो ॻाल्हायईं। अख सां छोॾो ॿधण। कुझु बि हासिल न थियण ते निराश थियण। तोखे जेका छोकिरी पसंदि हुई उहा मंगजी वई, हाणे अख सां छोॾो ॿधी छॾ। अख में थियण। कंहिंजे नज़र में हुअण। पंहिंजे ग़लति कमनि सबबु पुलिस जे अख में थी पियो आहे। अख में खटकण। न वणण। सुरेश रमेश जे अख में सदाईं पियो खटकंदो आहे। अख में रखण। नज़र में हुअण। ॾोहारियुनि खे पुलिस हमेशह अख में रखंदी आहे। अख मेरी हुअण। कंहिं ॾांहुं बुरी नज़र रखण। जंहिं माण्हूअ जी अख मेरी आहे उनखे पाड़े में केरु रहण ॾींदो। अख न ॿुॾण। ॿिए खे पाण खां घटि सम्झण। मोहन पंहिंजे पुट खे घणियूं ई छोकिरियूं ॾेखारियूं आहिनि, पर पुटस जी कंहिं में अख ई नथी ॿुॾे। अख जो मेरो हुअण। बदनियत हुअण। अशोक अख जो ॾाढो मेरो आहे, उन खां तूं पाण संभाल। अख जो सुरमो चोराइण। होशियारीअ सां चोरी करण। नथू ॾाढो मशहूरु ठग हो, हू त माण्हुनि जे अखियुनि जो सुरमो बि चोराए वेंदो हो। अख चोराइण। पाण लिकाइण। जॾहिं खां हू इम्तिहान में नकुल कंदे पकड़ियो वियो आहे, हर कंहिं दोस्त खां अख चोराए पियो हले। अख छिंभ में। झटपट। हू कंहिं बि कम में देरि कंदो कोन्हे, हर को कमु अख छिंभ में करे वठंदो आहे। अख हणण। अख सां ॻुझीअ तरह इशारो करण। चोरनि जे सरदार चोरनि खे अख हईं ऐं हू लुटमार खे लॻी विया। अखियुनि अॻियां फिरण। कंहिंजो वर वर ख़्यालु अचण। मुंहिंजो सुर्ॻवासी पिता मुंहिंजे अखियुनि अॻियां पियो फिरे। अखियुनि तां पटी लहण। असलियत जी ख़बर पवण। जॾहिं हुन पंहिंजे गुरूअ जा करतूत अख़बार में पढ़िया त संदसि अखियुनि तां पटी लही वई। अखियुनि ते पटी ॿधण। भंभलाइण या दोखो ॾियण। तुंहिंजे अखियुनि ते त पटी ॿधी पई आहे, इन करे तोखे ख़बर कान थी पवे त नौकर चोरियूं पिया कनि। अखियुनि ते पर्दा चढ़ण। साञह विञाइण। घणो पैसो कमाइण करे तुंहिंजियुनि अखियुनि ते पर्दा चढ़ी विया आहिनि। अखियुनि ते खोपा चढ़ण। हक़ीक़त जी ख़बर न पवण। हुन जे अखियुनि ते खोपा चढ़िया पिया आहिनि, इन करे कूड़ खे बि सच थो सम्झे। अखियुनि ते रखण। ख़ुशीअ सां क़बूल करण। धणी जेको ॾे सो सब्र सां अखियुनि ते रखणु घुर्जे। अखियुनि में राति काटण। सॼी राति जाॻण। सॼी राति अखियुनि में काटियमि पर दोस्त कोन आयो। अखियुनि ते विहारण। इज़त ॾियण। मां त तोखे अखियुनि ते विहारियां, पर तोखे त को क़दुरु ई न आहे। अखियुनि खां जॾो थियण। अंधो थियण। अखियुनि खां जॾो थी पियो आहे, इन करे किथे अचे वञे कोन थो। अखियुनि मां उल्हा निकिरण। सख़्तु काविड़जण। पाण ते इल्ज़ाम लॻंदो ॾिसी रामचंद्र जे अखियुनि मां उल्हा निकिरण लॻा। अखियुनि में धूड़ विझण। ठगी करण। तो जहिड़े चालाक माण्हूअ खे बि हू अखियुनि में धूड़ विझी